अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब आला। मौजू कहाणीअ जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियणु, भउ, शराब, ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढउ, भलाई, उमेद, जुञ, सिराब। पान नंबर 82। अल्लाह ख़ुदा रब्बुल आलमीन हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन ते वही कयो। जेको फ़ैसिलो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम कयो आहे उहो सही आहे, ईअं हुयो। ऐं हज़रत दाऊद अलैहिस्सलाम तूं जेकी चाहींदो हुएं उन खां अलॻि ॿियो अमुरु चाहियां थो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन घरवारीअ वटि आयो ऐं उनखे चयो, मूं जेकी चाहियो हुयो ख़ुदा जी मर्ज़ी उन खां अलावा हुई। जे ख़ुदा जेको चाहे थो इहो ई थियो ऐं असीं उन जे ताबे ऐं फर्मा बरदार आहियूं। हज़रत सुलेमान हिकिड़े ॾींहुं पंहिंजे असाबनि खे चयो, ख़ुदा मूंखे अहिड़ो मुल्क बादशाही अता कई आहे, मूंखां पोइ कंहिंजी बि उन जे वास्ते कोन थियो माण्हू, जिन, पखी, परंद चरंद सभई मोटी फरमायो ऐं मूंखे पखियुनि जूं ज़बान ॿोलियूं तइलीम कई आहे। अहिड़ी तरह जूं नेमतूं अता कयूं, पर उन जे बावजूदि उन नेमतुनि जे हर हिकु ॾींहुं सुबुह खां शाम ताईं ख़ुशीअ सां गुज़ारी कोन्हे, ईअं हुयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन फरमायो, आउं चाहियां थो त सुभाणे कसर में दाख़िल थी बाला खाना तां पंहिंजी सुल्तनत जो नज़ारो करियां, लिहाज़ा मूं वटि कंहिंखे अचण जी इजाज़त न ॾिजो। ईअं न थिए जो को मसइलो दरपेश थिए ऐं मुंहिंजी ख़ुशी शादमानी रंज ऐं कुल्फ़त में बदिलजी वञे। माण्हुनि अर्ज़ु कयो, ईअं ई थींदो। ॿिए ॾींहुं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन असां लठ पाण सां गॾु कई, कसर जे सभिनी खां मथां बुलंद मक़ाम ते आयो ऐं उन संदसि असां लठ खे टेक ॾेई संदसि बादशाही ऐं सुल्तनत जी सैर में मशगूल थी वियो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ज़बूर पढ़ंदो हुयो, घणो मसरूर थियो जो उनखे ॾिठो, पंहिंजी बादशाही सुल्तनत खे ॾिठो, घणो मसरूर थियो जेको ख़ुदा उनखे बख़्शियो अता कयो हुयो। एतिरे में उन जी निगाह ख़ूबसूरत नौजवान ते पई जंहिंखे पाकीज़ा कपिड़ा पियल हुआ, जेको कसर जे हिकु गोशे मां ज़ाहिर थियो ऐं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन वटि आयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन पुछियो, तोखे हिते अचण जी कंहिं इजाज़त ॾिनी? ईअं चयो, अॼु त आउं चाहियां थो त अकेलाईअ में रहूं। उन नौजवान चयो, हिन घर जे परवरदिगार जी इजाज़त सां आयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन चयो, हिन कसर जो परवरदिगार मूंखां घणो हक़दार आहे, बयानु कर तूं केरु आहीं? उन नौजवान चयो, हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम मलकुल मौत आहियां। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पुछियो, छाजे लाइ आयो आहीं? हज़रत इज़राईल मलकुल मौत चयो, तव्हांजो रूह कब्ज़ करण लाइ आयो आहियां। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन फरमायो, अचु, हुकुम थियो आहे तोखे इहो बजा, अचु जो हुकुम थियो आहे तोखे उहो बजा आणियो, छो त मूं चाहियो ई हुयो त अॼु मुंहिंजो मुसरत ऐं शादमानीअ जो ॾींहुं हुजे ऐं ख़ुदा पसंदि कोन फरमायो। उन जी मुलाक़ात फ़रियत अफ़ज़ाई जे अलावा कंहिं ॿी शइ जी मूंखे मुसरत हासिलु थिए, ईअं हुयो। हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम मलकुल मौत हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो रूह मुतहर उन ई हाल में कब्ज़ कयो जीअं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम असां लठ ते टेक लॻाए बीठो हुयो। माण्हू हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन जे तरफ़ ॾिसंदा हुआ ऐं सम्झंदा हुआ त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ज़िंदा आहे। उन हालत में माण्हुनि जे विच में इख़्तिलाफ़ ऐं फितनूं पैदा थियो। ॿाहिरि किन माण्हुनि चयो, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम घणनि ॾींहंनि खां टेक लॻायो आहे बीठो
ऐं उनखे दर्द सूर थकनि थकावट कोन थी थिए, उनखे निंड बि कोन थी अचे, खाए पीए बि कोन थो। इहो असांजो ख़ुदा आहे ऐं वाजिबु आहे त असीं उनजी परतिश करियूं। हिकिड़े गिरोह जो ख़्यालु हुयो कयो हुयो त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जादू कयो आहे, जादूअ जे ज़ोर ते असांजे निगाहनि बीठो आहे। मालूम कयूं तो त हक़ीक़त ईअं कोन्हे। ऐं मोमिन चवंदा हुआ त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ख़ुदा जो बंदो ऐं पैगंबर आहे, ख़ुदा जहिड़ी तरह चाहे थो उनखे रखे थो। जॾहिं उन्हनि में इख़्तिलाफ़ ऐं झगड़ो शुरू थियो त ख़ुदा उॾोहीअ खे हुकुम ॾिनो, जंहिं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे असा लठ खे अंदरां खाई खोखलो करे छॾियो। असां भॼी टुटी पियो ऐं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन कसर तां किरी पियो। त जिन्हनि उॾोहीअ जो शुक्रियो अदा कयो ऐं उन जे अहसान जे बदिले में संदसि मथां लाज़िम कयो त जिते बि उॾोही हूंदी उते पाणी ऐं मिटी मुहैया करे छॾींदासीं। ईअं हुयो। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जिन जी घरवारीअ जो नालो एशिया हुयो ऐं हज़रत इलेशिया हज़रत मरियम अलैहिस्सलाम जिन जी भेण हुई। मासान बिन इमरान जी धीअ हुई। ईअं हुयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बिन इमरान खां अलावा हुयो। इमरान बिन मासान, हज़रत इमरान ऐं उन्हनि जे घरवारी हज़रत हिना, हज़रत इमरान ऐं हज़रत हिना जी धीअ हज़रत मरियम अलैहिस्सलाम। अहिड़ी तरह हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन जो नानू हज़रत इमरान ऐं हज़रत ईसा जिन जी नानी हज़रत हिना हुया। देश चयो कमनि खे किताबनि में लिखियलु आहे। ईअं हुयो। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जिन खे अञा फर्ज़ंद कोन थियो हुयो, उन दुआ घुरी ए पालण वारा कॾहिं बि महरूम कोन रहियसि। ईअं हुयो। बल्कि तो मुंहिंजी हमेशह दुआ क़बूल कई। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम आस्ते ऐं पोशीदा तौर ते पंहिंजे परवरदिगार खे सॾियो। परवरदिगार, मुंहिंजूं हॾियूं कमज़ोर थी वियूं आहिनि ऐं ज़ेफ़ सां मुंहिंजो सिर मथो भड़की उथियो आहे। पंहिंजे तरफ़ां मूंखे फर्ज़ंद अता करियो जेको मुंहिंजे मीरास जो घणो हक़दार हुजे। ईअं हुयो। आल यकूब जिन जी मीरास मिले। ईअं हुयो।